मुजद्दर हबीब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा प्यार करण वारो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पांजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वो जिक्र अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो ए मुझा महबूब असा अमा के सभनी जहानन जे लाए रहमतल लिल आलमीन बनाए मोकलियो छा बनाए मोकलियो रहमतल लिल आलमीन बनाए मोकलियो तवा असांजो अकीदो ईमान मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा प्यार करण वारा हो इश्क रखण वारा हो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जी रहमत तवा सा के इन दुनिया जे जहान में भी मिलंदे कब्र ऐं हशर में भी मिलंदे ओ मुझा मुसलमान भाइरो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात के अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात रहमतल लिल आलमीन बनाए मोकलियो वण चवन प्या दिल पर नबी असा जे मथा रहमत आहे जानवर चवन प्या त अल्लाह जो नबी असा जे मथा रहमत आहे जबल पत्थर सब चवन प्या अल्लाह जो नबी असा जे मथा रहमत आहे दरिया जो पानी समुंद्र जो पानी पियो चवे अल्लाह जो नबी असा जे मथा रहमत आरो आहे ओ मुझा मुसलमान भाइरो भाग त्या तो असा जा भला अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन रहमतल लिल आलमीन नबी जी उम्मत में अल्लाह ताला तो असा गुनाहगारन के शामिल फरमायो अब खुश नसीब आयो ना पखी चवन असांजो नबी जानवर चवन असांजो नबी मुझा मुसलमान भाइरो तवज्जा कजो इंशाअल्लाह वांजो टेम ना वडबो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मोहब्बत करण वारो अकीदत रखण वारो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे शान में अल्लाह ताला पूरो कुरान नाज़िल फरमायो किथे अल्लाह ताला फरमायो मा काना मुहम्मदुल अबा अहदिम मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाहि व खातमन नबिय्यीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो व रफ़अना लका ज़िक्रक पूरो कुरान वा पढ़ंदो अमा के नबी जो शान मिलंदो मां अर्ज पे कयो नबी अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात अल्लाह पंहिंजे महबूब के रहमतल लिल आलमीन बनाए मोकलियो वण चवन प्या त असा जो नबी जानवर चवन प्या त असा जो नबी जबल चवन प्या त अल्लाह जो नबी मुझा मुसलमान भाइरो अल्लाह ताला मोमिनन जे लाए त रहमत आहिल पर मदीने जा मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफरन जे लाए भी रहमतल लिल आलमीन सुभान अल्लाह। अब सौदो छा जो आहे इश्क जो मोहब्बत जो आहे तवा असांजी मोहब्बत आहे त मदीने जे ताजदार जो शान पिया ॿुधो अज तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे जिन जिन जो बेड़ो तरियो आ हथ त मथे कयो अल्लाह ताला ईमान जी दौलत ॾिनी आ मिठे महबूब मोहम्मद जे सदके अल्लाह हथ भी ॾिना अथई अल्लाह पैर भी ॾिना अथई अल्लाह ॾिसण जे लाइ अखियूं भी ॾिनियूं अथई अल्लाह ताला बनी वारो भी ॾिनो आ अल्लाह औलाद वारो भी बनायो आ इहो सभु सदको आहे त आमीना जे लाल जो आ सभु चओ अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अॼु तार मां बेड़ो तरियो मुंहिंजा मिठा तुंहिंजे करे अबू जहल अंधो थियो
पर काठ पियो कलमा पढ़े मुंजा मिठा तुझे करे। मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात वाह मुझा दिल बर नबी तुझी अजमत दा कुर्बान वञा वाह मुझा दिल बर नबी तुझी वफा दा कुर्बान वञा। मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने शरीफ जी गली आ सब जो सुभान अल्लाह। मदीने हिन ई महीने रब वागवारे काई देर नाहे। मिठड़े मदीने हिन ई महीने रब वागवारे काई देर नाहे। हिन दिल के दम दम पिया आबे ज़मज़म परवर प्यारे काई देर नाहे। मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा प्यार करण वारो मदीने शरीफ जी गली आए। मदीना जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात एक औरत जेका काफरा औरत मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा बुग़्ज़ रखण वारी मदीने जे ताजदार जो नालो ॿुधंदी हुई नऊज़ बिल्लाह मुझे दिल पर नबी के घट वध ॻाल्हाईंदी हुई। छो कंहिंजे ॻाल्हाइण सां फ़र्क़ु कोन पवंदो कंहिंजी पोस्ट रखण सां फ़र्क़ु कोन पवंदो। मुझे दिल पर नबी जो उहो ज़िक्र जंहिंजे लाइ अल्लाह ताला फरमायो वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला। भले केतिरा भी तबले वजाइण वारा पैदा थियल मदीने जे ताजदार जे शान में घट वध ॻाल्हाइण अल्लाह ताला पंहिंजे दिल पर नबी जो शान बुलंद करे छॾियो वा। हेड़ा आशिक पैदा थींदा हिन साल हिन ॻोठ में हिकु मीलाद थियो वा इंशाअल्लाह बरकत थी वेंदी इंशाअल्लाह 2 साल 2 मीलाद थी पवंदा। कंहिंखे फ़र्क़ु पवंदो। मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम औरत किताब जो नालो अनवारुल बयान उनमें ही वाक़ियो मूं पढ़ियो मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलंदे हलंदे कंहिं शख्स को रस्ते में मिलियो जीअं तूं असां रस्ते सां वेंदा आहियो को दोस्त मिली वेंदो उन सां बीहरांदा आहियो उन सां ॻाल्हाईंदा हो भले कहिड़ी भी गुफ्तगू हुजे कॾहिं दीन जे मामले ते हूंदी कॾहिं दुनिया जे मामले ते हूंदी। मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई गुलाम सा ॻाल्हाइनि पिया उन जिते मुंहिंजा महबूब बीठा आहिनि घर में हिकु काफरा औरत जो घर जेको मदीने जे ताजदार जे शान में ॻाल्हाईंदे गुस्ताखी कंदी हुई। मदीने जा ताजदार उन दीवार सां टेक लगाए बीठा ॻाल्हि पिया करनि ॻाल्हाइनि पिया। जॾहिं उन औरत खे ख़बर पई जे नबी जे लाइ ॿुधंदी आया वो नबी आयो वा मुंहिंजा मुस्लमान भाइरो उनके कावड़ लगी वई कावड़ में पंहिंजा दरवाजा बंद कयई पंहिंजूं हुड़कियूं बंद कयई। नबी जो नऊज़ बिल्लाह मां आवाज़ ही न ॿुधां हुजूर जो आवाज़ मुंहिंजे कननि ताईं न अचे। अबा हुन दीवार जो हुड़कियूं बंद कयूं रब ताला हुन जी दिल जो हुड़कियूं खोले छॾे। सुभान अल्लाह। तमां असांजा दिलबर हबीब मदीने जा ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात गुफ्तगू फरमाए रहा आहिनि ॻाल्हाए रहा आहिनि। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम खे मोकिलियो वा जिब्रील वञ मुंहिंजे दिलबर नबी मोहम्मद जी खिदमत में सलाम खणी वञी। जिब्रील अलैहिस्सलाम आयो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खिदमत में अर्ज पियो करे या रसूल अल्लाह मूंखे रब जी ज़ात बाबरकात मोकिलियो जे दीवार सां टेक लगायो बीठा आयो ही काफरा औरत जो घर जेका अवां जी शान में घट वध ॻाल्हाईंदी मां रब नथो चाहियां जंहिंसां मदीने जे ताजदार जी निस्बत थी वञे जे दीवार सां मदीने जे ताजदार जी निस्बत थी वञे
जिंजो ताल्लुक जुड़ी वने मां रब नथो चाया इन औरत के जहन्नम जी बाह में साड़िया। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो वा ए मुझा महबूब इन ज़ाहिरी दीवार जो हुड़कियूं बंद कयो दरवाजा बंद कया आहिन मां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इन औरत जी दिल वारियूं खुड़कियूं थो खोला। मुझा मुसलमान भाइरो उन औरत दरवाजा बंद कया दरियूं बंद कयो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आवाज मुझे कनन ते ना अचे। मुझा मुसलमान भाइरो जडे रब जी ज़ात बाबरकात जे पंहिंजे बाने के हिदायत नसीब फरमाईंदो आ सिधो रस्तो ॾेखारींदो आ अल्लाह ताला उन जी दिल खे नरम कंदो आ। उन हुड़कियूं ते बंद कयो दिल में बेचैनी अची वई दिल में सुकून खत्म थी वयो। ही अल्लाह जो नबी आ वो रहमत लिल आलमीन आ जेके घट वध ॻाल्हाईंदा हो वो दिलबर नबी वरी भी दुआऊं कंदो आ माफ़ कंदो आ दरगुज़र कंदो आ। अज छो न वञा इन दिलबर नबी मोहम्मद जे कदमन ते पई मां दायरे इस्लाम में दाखिल थिया। उहा औरत आई आ जे दरवाजो बंद कयो आ मुझा मुसलमान भाइरो पंजे हथन सां वो दरवाजो खोले मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जी खिदमत में आई आ। मुझा महबूब मुखे माफ़ कजो मां अवां जो शान में घट वध ॻाल्हाईंदी आहियां। मुझा मुसलमान भाइरो हुजूर जी खिदमत में अर्ज कई मुझा महबूब मुखे भी कलमो पढ़ायो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिक्र के बुलंद कयो वा वरफाना लक जिक्र के ए मुझा महबूब असा अवां जे खातिर अवां जे जिक्र के बुलंद करे छडियो वा। अबा तकजीद कोन पियो सुभान अल्लाह मां के अवां जो एहसास है असा जा दोस्त जेके तंजीम अंजुमन गुलामान मुस्तफा जा दोस्त आयन मां भी उनन जो नंढो कर कुनाया अल्हम्दुलिल्लाह असा टेम जा पाबंद आहियूं के तकलीफ न दीना सुभान अल्लाह इंशाअल्लाह अवां जो टेम न वठबो। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा इश्क रखण वारो मुझे महबूब मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जा परवानो मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो मदीनो आ मदीनो मदीने जी उहे गलियूं आहिन इंसान हितां दुखन जो मारियो वेंदो आ तकलीफ ईंदियूं आहिन मुसीबत ईंदी आ तो छा चवंदा हो दिल रोनक बाहे कर दुख दूर मदीने में दिल रोनक बाहे कर दुख दूर मदीने में सरकार अग्या सलबा सब सूर मदीने में। मुझा मुसलमान भाइरो तू असा के दुख ईंदो आ तकलीफ ईंदी आ पंहिंजे अबे के चवंदा हो जीजल अम्मा के चवंदा हो पंहिंजे भाइरन के चवंदा हो यार दुनिया वारन के छड़े करे दुनिया वारन जो नातो कटे करे मदीने जे ताजदार सा नातो रखंदो वींदे अल्लाह ताला हिक भी बेड़ो पार कंदो आखिरत में बेड़ो पार फरमाईंदो। मुझा मुसलमान भाइरो खुदा ना खास को जे करे कंहिंजी टिकट मदीने जे लगी पवे मुझा मुसलमान भाइरो दिल में हसरत हूंदियूं आहिनि यार मां जॾहिं दिल पर नबी जी दरबार में वेंदुसि हुजूर जी दरबार में सलाम अर्ज कंदुसि हुजूर के अर्ज कंदुसि मुझा महबूब मां दुखायल आहियां मां दुखन में आहियां मूंखे परेशानियूं आहिनि मूंखे मिटन जूं आहिनि माइटन जूं आहिनि केतिरा ई सवाल उथंदा आहिनि। मुझा मुसलमान भाइरो जॾहिं मुझे दिल पर नबी मोहम्मद करीम जी दरबार हूंदी आ जॾहिं हुजूर जी बारगाह में सलाम कबो वा सब कुछ विसरी वेंदो न मिट याद न माइट याद न दोस्त याद न अबाणा याद न जीजल अम्मा याद न दुख याद सब कुछ विसरी वेंदो आ
पर अर्ज कंदो आ मुंहिंजा मौला हुजूर जी दरबार तो कुछ भी न थो खपे मुंहिंजा रब करीम मूंखे वरी भी हाज़री नसीब फरमा वो छा चवंदा आहिनि रब वरी वरी आणे सरकार तुझे दर ते रब वरी वरी आणे सरकार तुझे दर ते मिस्कीन मजा माणे सरकार तुझे दर ते मुंहिंजा मुस्लमान भाइरो सभु कुझु विसरी वेंदो आहे मदीने जे ताजदार जी दरबार में रब ताला तो असांखे भी हाज़री नसीब फरमाईंदो आखिरी ॻाल्हि मां जी ख़िदमत में अर्ज़ करे रहियो आहियां मदीनो शरीफ आहे मदीने जो इलाक़ो आहे मुंहिंजा मुस्लमान भाइरो हिकु माउ आहे हिकु पुटु आहे पाण में गॾु रहंदा आहिनि मासूम ॿार आहे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाड़े में रहंदा आहिनि यहूदी आहिनि मुंहिंजे दिल पर नबीअ जा गुलाम कोन आहिनि मुंहिंजा मुस्लमान भाइरो उन औरत जो मुड़ुस वफ़ात करे वियो मुड़ुस वफ़ात करे वियो आख़िरी ॻाल्हि आहे उहो पुटु पंहिंजी जीजल अम्मा खे चवंदो अम्मा अॼु फलाणे पासे शादी आहे पाण कोन था फलाणे पासे खोदकी थी वई आहे पाण कोन हलंदासीं जॾहिं मुंहिंजा मुस्लमान भाइरो उहो नंढड़ो पुटु पंहिंजी जीजल अम्मा सां ॻाल्हाईंदो हो उन जी अखियुनि मां लुड़क अची वेंदा हुआ जीजल अम्मा छो थी रोए छा ॻाल्हि आहे तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे उहा जीजल अम्मा चवण लॻी मुंहिंजा बच्चा तुंहिंजो पीउ हिन दुनिया जी जान खे छॾे वियो आहे पंहिंजे घर में को वॾो माण्हू कोन्हे को जो घर जो गुज़र सफ़र हलाए सघे जेको तूं असांखे खर्च पानी आणे दे मां इन जे करे ॿार कोन वेंदी आहियां घर में हिकिड़ो लिबास आहे जेको पाईंदी आहियां वरी मेरो थींदो आहे वरी धोईंदी आहियां वरी पाईंदी आहियां पर उहो फाटी वियो आहे बार बार मां हुनखे सिबियो आहे ॿार वञण जहिड़ी कोन्हे का हुनजे अखियुनि मां लुड़क वेही आया अर्ज़ करण लॻो मुंहिंजी जीजल अम्मा तो असांजा माइट कोन्हनि के चाचा कोन्हनि के भाइर कोन्हनि के जेकॾहिं तुंहिंजी इजाज़त हुजे त मां पंहिंजे चाचनि खां वठी अचां इजाज़त ॾे जीजल अम्मा चयो बच्चा उहे कोन ॾींदा तोखे इजाज़त न अम्मा मुंहिंजा चाचा आहिनि मिट आहिनि माइट आहिनि इजाज़त ॾे मां हिकिड़ो दफ़ो हुननि ॾे वञा थो मां वठी थो अचां जीजल अम्मा मोकल ॾिनी आहे उहो ॿार हलियो आहे मुंहिंजा मुस्लमान भाइरो पंहिंजे चाचनि वटि आयो आहे पंहिंजे सोटनि वटि आयो आहे हुननि मुंहिंजा मुस्लमान भाइरो कपिड़ो त अंग ढकण जे लाइ कोन ॾिनो ख़र्च कोन ॾिनो पर हुन मासूम खे घटि वधि ॻाल्हायो वञी रोज़ी कयो वञी कमायो जेकॾहिं अव्हां वटि कोन्हनि के त वञी कमायो कंहिंखां हुदर वठी अचो हज़रत शाह बिटाई रहमतुल्लाह अलैहि फरमायो मारू मित्र मलीर जा सभई परख्यामो सोखे भाई न सबको ओखे तू ही तू मौला मथा मोशल बुड़ो न लाहे जबाज जो मुझा मुसलमान भाइरो रब का सवा को का जो भी कोने को ओ मुझा मुसलमान भाइरो कदे तवज्जा कंदा कयो यार असां जूं त चुलियूं भरियो असां त नवा कपड़ा ढकिया असां जे ॿार नवा कपड़ा ढकिया शादी जो टाइम हुजे ईद जो टाइम हुजे तू असां मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां इश्क रखण वारा हो मोहब्बत रखण वारा हो मदीने जे ताजदार जी सुन्नत इहा आहे पाण जेको पसंद कयो पंहिंजनि ग़रीबनि मुस्लमान भाइरनि जे लाइ बि उहा चीज़ पसंद कंदा कयो
नंढड़ो ॿार रुईंदो आयो अखियुनि मां ओड़ा पिया वेहल मुंहिंजा मुस्लमान भाइरो पीउ जो क़दुरु पुछणो आहे वञी उन खां पुछो जंहिंजो पीउ हिन दुनिया जे जहान खे छॾे वियो हुजे जेकॾहिं जीजल अम्मा जो क़दुरु पुछणो आहे उन खां पुछो जंहिंजी जीजल अम्मा हिन दुनिया जे जहान खे छॾी वई हुजे जेकॾहिं भाइरनि जो क़दुरु पुछणो आहे त उन खां पुछो जंहिंजा भाइर न आहिनि भेणुनि जो क़दुरु पुछणो आहे त वञी उन खां क़दुरु पुछो जेके भेणियूं न आहिनि मुंहिंजा मुस्लमान भाइरो अखियुनि मां लुड़क पिया वेहल यहूदी आहिनि ईमान अञा उन कोन आंदो आहे रस्ते में हिकु माण्हू मिलियो आहे नंढा ॿार तूं छो थो रोए तोखे कहिड़ी तकलीफ़ आहे यार ही मामलो आहे असां ग़रीब आहियूं मिसकीन आहियूं मूंखे का मज़दूरी मिले मूंखे ॿुधा मां मज़दूरी कंदुसि जेकॾहिं खजूं पोखणियूं आहिनि त पोखींदुसि जेकॾहिं ॾोका लाहिणा आहिनि त लाहींदुसि जेको बि कमु करणो आहे मूंखे महिरबानी करे कमु ॻोल्हे ॾे मां महिनत ऐं मज़दूरी कयां कंहिंजे दर ते न वञा उहो शख़्स चवण लॻो यार तोखे चाचनि मोटाए छॾियो मिटनि मोटाए छॾियो भाइरनि मोटाए छॾियो अज़ीज़नि मोटाए छॾियो हिकु अहिड़ो दर आहे जेको दर तो ॿुधायाई उन दर तां जेको रुईंदो वियो आहे त खिलंदो वापसि आयो आहे सभु जो सुभान अल्लाह यार वो दर त ॿुधा अब वो दर हू आहे जंहिंजे लाइ तूं असां सिकंदा सुभान अल्लाह ॿुधा कहिड़ो दर आहे यार अवां यहूदी आहियो पर आमिना जो लाला आख़िरी ज़मान नबी आहे जंहिंजो नालो मुहम्मदुर रसूलुल्लाह आहे उन जे दर ते अवां वेंदो उहो मुस्तफ़ा के खाली कोल मोटाईंदो ईंदो ईंदो जीजल अम्मा वटि आयो आहे रोए थो जीजल अम्मा चवे थी बच्चा छो थो रोए तूं मुंहिंजे लाइ घर में हिकिड़ो फर्ज़ आहे तुंहिंजो रोयण मां बर्दाश्त कोन थी कयां छाजे लाइ रोए थो ओ मुंहिंजी जीजल अम्मा मूंखे चाचनि वापसि मोटाए छॾियो आहे सोटनि वापसि मोटाए छॾियो आहे मिटनि मोटाए छॾियो आहे पर रस्ते में हिकिड़ो माण्हू मिलियो आहे उन मूंखे हिकु सुहिणो दर ॿुधायो आहे अल्लाह जो आख़िरी ज़मान नबी आहे जंहिंजो नालो मुहम्मदुर रसूलुल्लाह मूंखे चई उन जे दर ते वेंदे न उहो अव्हांखे ख़ाली कोन मोटाईंदो जीजल अम्मा चवण लगी अबा पाण यहूदी आहियूं इन नबी जो नालो न वठ जेकॾहिं इन नबी वटि तूं वेंदे न तोखे ज़ोरे तोखे कलमा पढ़ाईंदो इन महबूब जी दरबार में न वञजाई बारा ख़ामोश थी वेही रहियो हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो आहे ॿिए ॾींहुं पंहिंजी जीजल अम्मा खे चवे अम्मा परेशान हाल आयो मां कोन कलमो पढ़ंदुसि कोन कलमो पढ़ंदुसि हिकिड़ो दफ़ो त मूंखे मोकल ॾे उहो ॾींहुं गुज़री वियो आहे जीजल अम्मा मोकल कान ॾिनी आहे टियों ॾींहुं गुज़री वियो आहे जीजल अम्मा जी ख़िदमत में अर्ज़ पई करे अर्ज़ पियो करे मुंहिंजी जीजल मां हिकिड़ो दफ़ो मोकल ॾे उन दिलबर जे दर ते वञा जीजल अम्मा मोकल कान ॾिनी आहे जेकॾहिं मुंहिंजा बच्चा ज़ोर थो भरे मां गॾु थी हलाए तूं उन दिलबर नबी जी दरबार में वञजाए मां पोइते बीह रहंदुसि मथां तोखे ज़ोरे कलमो पढ़ाए मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत रखण वारो इश्क रखण वारो दुनिया जे जहान में रहण वारो अल्लाह ताला जा केॾा एहसान आहिनि अल्लाह ताला तो असांखे उन दिलबर जो दर दिखायो आहे उन दिलबर जो गुलाम बनायो आहे उहो यहूदी हलियो आहे मदीने जे ताजदार जी दरबार में सुभान अल्लाह मदीने जा ताजदार मस्जिद नबवी शरीफ में मौजूद आहिनि झुरमट लॻो पियो आहे जीअं तूं असां अॼु गॾु वेठा आहियो मदीने जे ताजदार जी महफ़िल लॻी पई आहे मुंहिंजे दिलबर नबी मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मासूम ॿार खे ॾिठो वा गुलामनि खे चयो परे थियो रस्तो ॾियो ओ नंढड़ा ॿार अच टीजो ॾियारो वा मां मोहम्मद करीम तुंहिंजे इंतज़ार में आया मां
महबूब मोहम्मद आया जो प्यार इखलाक सेखारींदो आया कंहिंखे ज़ोरे कलमा कोन पढ़ाईंदो आया। अच मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुल्लनि ते जेका चादर इहा चादर खणी वन पंहिंजी जीजल अम्मा खे वञी ॾे पंहिंजा अंग ढके। मुंहिंजा मुस्लमान भाइरो मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात उन नंढड़े मासूम ॿार खे उहा चादर ॾिनी आहे। मुंहिंजा मुस्लमान भाइरो के आम माण्हू जी चादर कोन ही ॿिनी जहाननि जे सरदार मिठे मोहम्मद करीम जी चादर। अब उन चादर जी भी बरकत थींदी न। ओ मासूम ॿार चादर खणी खुशी में पियो अचे। जीजल अम्मा इंतजार में आ। मका मुसलमान ज़ोरे कलमो पढ़ाए परे का ॾिठई सुभान अल्लाह मुझो ॿार अचे थो पर चादर साड़ा मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा परवानो। वो मासूम ॿार चवे पियो अम्मा तू चवे थी तो ज़ोरे कलमा पढ़ाईंदा ज़ोरे दारे इस्लाम में आणींदा। ओ मुझी जीजल अम्मा इन आखिरी ज़मान नबी में मुझे उहा चीज नजर कोन हुई। उहे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के टीजो ॾियारो वा मोहम्मद करीम मुझे इंतजार में आहिनि। अम्मा ही चादर वट पंहिंजे जिस्म ते ढक। मुंहिंजा मुस्लमान भाइरो जीजल अम्मा जी अखियुनि मां लुढ़क वेही आया रोए थी मुंहिंजा बच्चा मां ही चादर वठण जे लाइक़ न आया। मां गैर मुस्लिम अञा ईमान कोन आंदो वा इहा चादर पाण वटि रख मां गुस्ल थी कयां। सब का अव्वल मिठे महबूब मोहम्मद ते कलमो थी पढ़ा पोइ बाद में चादर दे। मुंहिंजा मुस्लमान भाइरो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इहो इखलाक वारो महबूब ॾिनो आहे शान वारो महबूब ॾिनो आहे। मुंहिंजा मुस्लमान भाइरो आख़िरी ॻाल्हियूं आहिनि तवज्जो रखजो। अॼु अल्लाह ताला तो असांखे मौक़ो नसीब फरमायो आहे। अॼु पट ते वेठा आहियो दुनिया जी कचारी के छॾे अॼु मदीने जे ताजदार जो शान ॿुधण आया आहियो। ईअं न समझजाए हिका आम महफ़िल आहे। मुंहिंजा मुस्लमान भाइरो तबला वजाइण वारा तबला वजाईंदा उते झूमरियूं पाईंदा पर मुझे मुस्तफा जो जेको शान असां ॿुधंदा त ख़ामोशी सां आहियूं पर रब ताला असांजी दिलनि खे झूमाए छॾींदो आहे। वो चवे तो या रसूल अल्लाह हक़ चाहे को चवे तो मां अण ॾिठो अल्लाह के न तो मना अड़े तुझी मर्ज़ी आ मने या न मने अल्लाह तो हुआ अशहदु अल्लाह इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका ला व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। मुंहिंजा मुस्लमान भाइरो को चवे तो त अल्लाह जो आखिरी ज़मान नबी ना है। मुंहिंजा मुस्लमान भाइरो के चवे तो अल्लाह जो नबी नूर ना है। वो मुजादा ताराजू खयूं करे माप प्या करन ही शान घटो नऊज़ बिल्लाह ही शान घटो। ओ सुन्नत जमात वारो तो असा जा भाग एड़ा त भला था। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात आखिरी ज़मान नबी जो उम्मती बनायो असा सीने सा लगायो उन महबूब जो प्यार सीने में रखो जिए दिल पर नबी जे कुरान असा के फरमायो कुरान सीने सा लगायो मुस्तफा जो फरमान सीने सा लगायो मुस्तफा जे फरमान ॿुधायो त असहाबा जी मोहब्बत करनी आ असा सीने सा लगायो आल बैत जी मोहब्बत करनी आ असा सीने सा लगायो औलियाए कामिलीन जी मोहब्बत करनी आ असा उहे आहियूं जेके अल्लाह जे कामिल वलियन जा पोइ लगायूं। को चवे तो नमाज ना है अदा जेको नमाज जो मुनकिरा वो शैतान आ शैतान का वो रोकींदो आ जेको पाण नमाज न पढ़े। आजकल पीर एड़ा भी पैदा थे ना बा नमाज नहीं अदा जेको रसूलुल्लाह जो उम्मती आ मिठे महबूब जे दीन के मञण वारो आ वो 5 वक्त नमाज पढ़ंदो।
सदाए बुजुर्ग मां अल्लाह वारो आया अबा नमाज मदीने पढ़ना हूं अबा को मानी छो तो खाए मदीने खा वनी मुरीदन के छो तो घरलो ने मुझा मुसलमान भाइरो इन नौसत का बचो पंहिंजे ईमान के बचायो पंहिंजे बच्चन जी सुठी तरबियत कयो